सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं के हर से 5 साल बीते वेठा हूँ। जेकॾहिं अॼु दौर खे ॾिसंदासीं त अॼु जॾहिं कोई रिश्तो थींदो आहे त पोइ केतिरी जांच कंदा आहियूं, केतिरो ॾिसंदा आहियूं, केतिरा पंडित ब्राह्मण भेटींदा आहियूं, केतिरी कुंडली मिलाईंदा आहियूं, छठियूं मिलाईंदा आहियूं, गुण कढंदा आहियूं, अलाए छा छा कंदा आहियूं। कोई अहिड़ी हिकिड़ी पॉइंट बि कोन्हे हूंदी जेका असां पोइ ते छॾी हुजेसि। धर्म नीति में हुजे, विद्या में हुजे, हिक ॿिए खे सम्झण ऐं सुञाणण में हुजे, कंहिं में बि असां ॾिसूं। असां जेकॾहिं रिश्तो थींदो आहे त पोइ उहे वॾा बि मिलंदा आहिनि, वॾनि खां वधीक छोकिरी छोकिरे खे आज़ादु छॾिबो आहे, पाण हिक ॿिए खे सम्झो। ऐं कॾहिं कॾहिं ॾिसबो आहे हिक ॿिए खे सम्झण जे लाइ मीटिंग पंहिंजी जॻह ते महीने जा महीना साल साल बि लॻाए छॾींदा आहिनि, गॾु रहंदा आहिनि, गॾु हलंदा आहिनि, पाण खे सम्झंदा पिया आहिनि, भई कीअं हली सघंदासीं, रुॻो पोइ शादी लाइ सोचींदा आहिनि। जिते मीटिंगां थियनि, गॾु घुमेनि, जाॾे काॾे गॾु वञनि, गॾु पढ़नि, उनखां बाद साल साल ॿ साल हिक ॿिए खे सम्झनि, पढ़ाई लिखाई उहो सभु कुझु, गुण बि सभु मिलाइनि, छठियूं बि सभु मिलनि। एतिरे सभु करण खां पोइ असां ॾिसंदासीं त पोइ बि यकीन कोन्हे इहे शादी घणा ॾींहं हलंदी या केतिरो वक़्तु हलंदी। सदाई ज़हन ते ख़ौफ़ हूंदो आहे त छा थींदो अॻिते। वॾनि खे बि हूंदो आहे, पाण खे बि हूंदो आहे, अलाए छा चवंदो आहे, सदाई हिकिड़ो ज़हन ते परेशानी आहे, थींदो छा। पाण में हलंदा न हलंदा, थोरी ॻाल्हि ते हलंदा वधंदा। हाणे सभु गुण बि मिलिया, सभु छठियूं बि मिलियूं, सभु पुछोसीं बि सही, गॾु बि रहियासीं, सम्झासीं बि सही, उनखां पोइ बि विश्वास कोन्हे। ऐं असां ॾिसंदासीं असांजी उमिरि वारा जेके वेठा आहियूं 50 खां मथे, न गुण मिलिया, न छठियूं ॾिठियूंसीं, न हिक ॿिए खे ॾिठोसीं, न पतोसीं, न सुञातोसीं। हिक ॿिए जो चहिरो नालो बि शादी खां पोइ नाले खणण ते ई पाबंदी हूंदी। छोकिरी कॾहिं घोट जो नालो या सहुरे जो नालो खणे तॾहिं बि सभु वठी कंदा हुआ, हाणे वरी नालो खयो त हे कयो, अहिड़ो गंदो कंदा हुआसीं, मूंखे पतो वॾे तो मिलनि खे। जिथे नाले खणण जी पाबंदी हूंदी, शहर जो नालो ई न खणबो, अहिड़ी हालत में हुयासीं सभु जेके असांजे ॾींहंनि में। न ॾिठियल हो, न गुण, न छठी हुई, न ख़बर हुई, न को पुछोसीं, न पाण खे पतो काथे ॿुधाए छॾंदा भई हिते मङिया हो, बाक़ी ख़बर बि कोन्हे। जॾहिं कुझु न हो, जेके असां आहियूं, अॼु जेके वॾे जी शादी टुटी आहे, टुटे त उनजी टुटे न, जन पाण खे ॾिठो कोन। उन्हनि मुंहिंजो कंहिंजी न टुटी आहे, जन एॾा गुण मिलाया, एॾा सभु थिया, उन्हनि जूं टुटी वेंदियूं, चकर छा आहे। एॾो फ़र्क़ु इहो आयो काॾो। गुण बि सभु मिलिया, छठी मिलियूं, गॾु ई रहिया, सुञातो ई सही। एॾे सम्झण खां पोइ बि सभु न ठहंदा, असां कुझु ॾिठोसीं न, सभु खया वरंदा आहियूं, ऐं चङो उन्हनि खां वधीक ज़िंदगी चङी गुज़ारींदा पिया आहियूं, जेकॾहिं सही माने में ॾिसिजे। मुंहिंजो कारण सिर्फ़ु इहो, छाकाणि त शादी जो मौक़ो शुभ हूंदो आहे। जॾहिं असां वॾनि जूं शादियूं थींदियूं, सभु रीतूं रस्मूं, खाधा पीता, तौर तरीक़ो, उथी वेठी, अंदाज़, उहे सभु शुभ थिया। जॾहिं सभु चीज़ूं शुभ हुयूं त उहे जेके घड़ी ऐं ॾींहं हुया, मौक़ा हुया, उहे सभु शुभ ते शुभ आशीर्वाद ॾींदा विया। ऐं जेको शुभ जो आशीर्वाद मिलियो, उन सॼी ज़िंदगी खे शुभ करे छॾियो, जो करे टोड़ आयो ई न, जोड़ प्यार ऐं मोहबत रही। अॼु जेको एतिरो शुभ मिलाइण खां बाद में बि कुझु सभु कुझु उबतो थिए थो या नथो हले, या मन मोटाव आहे। छाकाणि जॾहिं शादी जो मौक़ो थिए थो, ॾींहं, घड़ियूं, छठियूं, गुण, मौक़ा, सम्झ, सभु शुभ आहे, पर उन मौक़े घड़ी में ॾींहं खे अशुभ कयो वञे थो। जॾहिं उहो ॾींहुं ऐं मौक़ो अशुभ थींदो आहे, हिकिड़ी चीज़ असांखे यादि रखणु खपे,
अशुभ हुजे कोई परवाह कोन्हे, लेकिन शुभ खे कॾहिं अशुभ न कयो, वॾे में वॾो नुक़सानु आहे। जीअं असां आहियूं सभु, असां काई चीज़ इस्तेमालु कंदा आहियूं, कुझु हलंदा आहियूं, किथे वेंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं, असांजो पंहिंजी जॻह ते आहे। बिज़नेस कंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं, असां कुझु खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं, ठीकु आहे, पुण्य आहे, पाप आहे, जेको बि आयो असां ताईं आहे, जेको बि आहे असां जेको पाण में कुझु कयूं असांजो आहे। लेकिन असां कुझु ग़लति कयूं था, जेतिरो पुण्य आहे, जेतिरो पाप आहे, उहो असांखे मिलंदो जेको ई कुझु कंदासीं। पर कोई इंसान ग़लति नथो करे, ग़लति चीज़ खे सम्झो था उहो नथो वठे, उहो नथो इस्तेमालु करे, ग़लति पासे नथो वञे। अगरि असां उन्ही खे ज़ोर भरूं था, मोटिवेट कयूं था, चऊं था, दोस्ती प्यार में असां विहायूं था, कुझु कयूं था, अगरि कंहिं सही इस्तेमालु कंदड़ खे असां कुझु ग़लति करायूं था, त उहो एॾो पाप आहे जेको असां जनम जनम न लाहे सघंदा। तंहिंजे करे ग़लति करणु या सही करणु पुण्य पाप असांजो आहे, पर सही खे ग़लति करणु उहो एॾो वॾो पाप हूंदो आहे जेको असांखे पोइ भिटकाए रखंदो आहे, ख़तमु करे रखंदो आहे। उहो न थियणु खपे। तंहिंजे करे जेको शुभ आहे उनखे शुभ रहणु ॾियो। जंहिं ॾींहुं शुभ खे असां अशुभ कंदा आहियूं, उहो एॾो वॾो असांखे पिठ पारातो या सराप ॾेई वेंदो आहे, छॾे वेंदो आहे या रुसी वेंदो आहे, कि असांजो पूरो शुभ ख़तमु थी वेंदो आहे, सभु कुझु अशुभ थियो, शुभ रुसी करे हलियो वेंदो आहे। तंहिंजे करे असां जेको शुभ मौक़े खे अशुभ कंदा आहियूं, उहो असांखे ॾुखियो कंदो आहे। ऐं अॼुकल्ह सभु इन करे थिए थो, इन करे असां सभु ज़हनी तौरु परेशान हूंदा। तंहिंजे करे इहे कुझु मौक़ा असांजे जीवन जा हूंदा आहिनि, जनमदिन आहे, एनिवर्सरी आहे, या अहिड़ो कोई मौक़ो आहे, ॿारनि जो कुझु आहे, जड़ियूं ॾींहुं, शादियूं ॾींहुं, कुझु बि आहे। अगरि कुझु ॾींहं असां कुझु मौक़नि खे छड़ो शुभ कयूं न, असांजे जीवन जा घर मुंहिंजो पूरी अशुभता ई ख़तमु थी वेंदो, जो घर हिकिड़ो स्वर्ग जो गहवारो थी वेंदो, प्यार ऐं मोहबत जो आखाड़ो थी वेंदो, सभु कुझु बहितर थी वेंदो।